भाइरो भेनरो, उम्मीद ख़ुशि हूंदो। जी सिंधु देश, जी साईं GM सैयद। अॼु सिंध जे बाशऊर माण्हुनि ऐं नौजवाननि सां मुखातिबु आहियां। पहिरें त आउं माज़रत कंदुसि, मुंहिंजो गलो बि थोरो सही कोन्हे को, छाकाणि त गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां वठी पार्टी जे दोस्तनि सां मुसलसल कचहरियुनि ऐं गुफ़्तगू जे करे मुंहिंजो गलो जेको आहे सो वेही रहियो आहे। बावजूदि इन जे मुख़्तलिफ़ व्हाट्सअप ग्रुपनि में सिंध जे नौजवाननि जा जेके पंहिंजो पाण में बहस थियनि था, कचहरियूं थियनि थियूं, कुझु वक़्त खां वठी उहे ॿुधण जो मौक़ो मिलियो आहे मूंखे बि। ऐं उन्हनि कचहरियुनि जे दौरान जेके नौजवाननि जा हिक ॿिए खां सवाल आहिनि, सियासत ॾांहुं जेको रवैयो अथनि, सिंध ॾांहुं जेको रवैयो अथनि, ऐं जदोजहद जे लाइ हिकिड़ो उत्साह महसूसु थिए थो त सिंध जे नौजवाननि जे मुख़्तलिफ़ व्हाट्सअप ग्रुपनि में जेको बहस था कनि, सोशल मीडिया ते जेको कुझु हू लिखनि था, जेको कुझु हू ॻाल्हाइनि था, उन मां हिकिड़ी ॻाल्हि चिटी ऐं वाज़े नज़र थी अचे त सिंध जे नौजवाननि पंहिंजे अंदर मां उहो ख़ौफ़ ऐं रियासत तरफ़ां पैदा कयल जेको ड्रिॼ आहे उहो ख़तमु करे छॾियो आहे। बावजूदि उन जे अञा असांजे दोस्तनि जी, नौजवाननि जे तरबियत जी बि ज़रूरत आहे, उन्हनि खे सम्झाइजे उन जी बि ज़रूरत आहे, छाकाणि त किथे किथे सिंध जो नौजवान अञा जुज़वियात में घणो बहस मुबाहिसो करे थो, फ़र्दनि ते ॻाल्हाए थो, पर कुलियत ऐं मजमूई मक़सद जे सम्झण ऐं सम्झाइण जी अञा कुझु ज़रूरत महसूसु थिए थी। मां सम्झां थो त अॼु जो जदीद जेको यूरोप आहे, उन जदीद यूरोप पंहिंजे इन तरक़ीअ, पंहिंजे अॼोकी मंज़िल, अॼोकी जेका हुनजी हासिलात आहे, उन ताईं पहुचण खां अॻु में जेको हुननि सफ़र कयो, यूरोप अॼु खां 100 साल 200 साल अॻु में उन ई जागीरदारीअ, क़बाइलियत, मज़हबी दकियानूसियत उन जो शिकार हो। ऐं जॾहिं सरमाएदारी, जदीद सरमाएदारीअ यूरोप में जनम वठणु शुरू कयो, उन वक़्तु क़दीम जेके फ़रसूदा मज़हबी, क़बाइली, जागीरदाराना जेके ख़्याल हुआ, जेके रुझान हुआ, जेके नज़रिया हुआ, उन्हनि जो उन जदीद को यानी सरमाएदारीअ सां, शऊर सां, अकुल सां, फ़हम सां उन जो टकराव थियो। ऐं तारीख़ ॿुधाए थी त सवें ऐं हज़ारे माण्हू उन मज़हबी दकियानूसियत जे करे, क़बाइली फ़रसूदगीअ जे करे, जागीरदाराना उन पुराण पसंदीअ जे रुझाननि जे करे यूरोप जे सवें हज़ारे नौजवाननि खे पंहिंजे ज़िंदगियुनि जी क़ुर्बानी ॾियणी पई ऐं केतिरनि ई माण्हुनि खे जेरो साड़ियो वियो। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका यूरोप जे माण्हुनि खे सम्झ में आई त असांखे पुराणे दकियानूस ख़्यालनि खां निकिरी जदीद सरमाएदारीअ खे, जदीद साइंसी ख़्यालनि खे अपनाइणो पवंदो ऐं उहे क़बाइली जेके रियासतूं हुयूं उन्हनि खे ऐं मज़हबी जेको कलीसा जे कब्ज़े में जेका सियासत ऐं समाज हो उन खे कढी करे जदीद क़ौमी रियासतुनि ऐं जदीद साइंसी सोच में उन खे यूरोप जे माण्हुनि कन्वर्ट कयो।